नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण ऐं साराह उन करीम ऐं रहीम रब जल्ल जलालहू जे लाइ जेको अकेलो इबादत जो लाइक़ु आहे ऐं लखें करोड़ें दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं समूरनि नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंजी ज़ात अक़दस ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते। सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमाम सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला व बरकातुहू। आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादिरी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू जी बारगाह में सुबुह जी सदा आहे त हू करीम पंहिंजे शान करीमी ऐं रहीमी जे तुफ़ैल असां सभिनी हिते मौजूदु ऐं ॾिसंदड़ सामईन ऐं नाज़रीन सभिनी जे हाल ते रहम फ़रमाए, हर क़िस्म जी आफ़त ऐं मुसीबत खां पंहिंजी पनाह में रखे, असांजो ख़ताऊं दरगुज़र असांजे गुनाहनि खे मुआफ़ फ़रमाए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। नाज़रीन, इंसान पैदा थियो आहे त अल्लाह तबारक व तआला उनखे मुख़्तलिफ़ तबियतुनि में पैदा कयो आहे। कंहिंजी तबियत में जलाल आहे, कंहिंजी तबियत में जमाल आहे, को नेठाई पसंदि आहे, कंहिंजे तबियत में तेज़ी आहे, को तेज़ आहे, को थधो आहे, को आजिज़ी थो रखे पियो, कंहिं में वॾाई आहे। मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं आहिनि, को तमामु तेज़ आहे, को तमामु थधो आहे, को विच थरो आहे। इस्लाम छा थो चए पियो? असांखे पंहिंजी तबियत, कुझु माण्हू चवंदा आहिनि यार मुंहिंजी तबियत ईअं आहे, छा वाक़ई पंहिंजी तबियत पंहिंजे हथ में आहे तब्दील करणु, या बसि जेका थी सा थी इनखे कीअं तब्दील करे सघिजे थो? छा सोचणु घुरिजे, छा ॻाल्हाइणु घुरिजे, छा करणु घुरिजे, ऐं नरमी जा फ़ज़ाइल छा आहिनि, कीअं हुजणु घुरिजे इंसान खे? अॼु इन टॉपिक ते असां गुफ़्तगू कंदासूं। सो नाज़रीन, अॼोके असांजे प्रोग्राम खे इन टॉपिक ते, इन मौज़ू ते गुफ़्तगू करण जे लाइ जंहिं आलिम दीन जॉइन कयो आहे उनजो पहिरीं तारुफ़ ऐं नातख़्वान जो, उन खां पोइ असां बाज़ाब्ता तौरु सवाल जवाब जी तरफ़ वधंदासूं। अॼोके प्रोग्राम में लाड़काणे सां तालुक़ु रखंदड़ अल्लामा सरफराज़ क़ासिमी शेख साहब असांखे जॉइन कयो आहे, खेनि भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम। तव्हांजी महिरबानी तशरीफ़ वठी आया। ऐं जैकबाबाद शहर सां तालुक़ु रखंदड़ ॿिए हिकु नौजवान सना ख़ान असांखे जॉइन कयो आहे, अमीर अली क़ासिमी, खेनि बि भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम साईं, तव्हांजी महिरबानी, मां तशरीफ़ वठी आया। सो नाज़रीन, इंट्रोडक्शन अवां ॾाढो पेश थी चुको। हाणे असां अॻिते वधूं था। असांजी रिवायत रही आहे, असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत अल्लाह तबारक व तआला ऐं उनजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी सां कंदा आहियूं। सो आऊं गुज़ारिश कंदुसि मोहतरम अमीर अली क़ासिमी साहब खे त हू हमद बारी ताला पेश करण जी सआदत हासिल कनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ सभई कठे थी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। उहे ज़लील न थींदा न थिया ज़माने में, उहे ज़लील न थींदा न थिया ज़माने में। हा जनी बि आहे पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला
इलाहा इल्लल्लाह। मुझे कफन जे मथा नेणल जा ठार नाले मिठा, मुझे कफन जे मथा नेणल जा ठार नाले मिठा, हाल की बरी बिल खोला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। जाए जम खान बण्यो गैर जो गुलाम नबी, जाए जम खान बण्यो गैर जो गुलाम नबी, जो खुशी माम खयोला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। कोलई कठे थी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। सभई इकट्ठे थी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह। मोहतरम अमीर अली क़ासिमी साहब बेहतरीन अंदाज़ में हमदे बारी ताला पेश करण जी सादत हासिल कई। सो नाज़रीन अचो त हींअर पंहिंजे मौज़ू जी तरफ़ वधूं। अलामा साहब, नरमी आहे छा? छाखे चइबो आहे नरमी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहबी व बारिक वसल्लम। नरमी इहो आहे त कंहिंसां गॾु बहितरीन अंदाज़ में बहितरीन लहजे सां गॾु गुफ़्तगू करणु, इहो बि नरमीअ में शुमार आहे। यानी कंहिंसां गॾु रहमदिली करणु, कंहिं ते महिरबानी करणु, इहा नरमी में शुमार थिए थी। शार हदीस इमाम इब्न हजर अस्क़लानी रहमतुल्लाहि ताला अलैह इन नरमीअ खे जामे माने तारीफ़ करे फ़रमाइनि था त पंहिंजे क़ौल में ऐं फ़ैल में सख़्ती इख़्तियार न करणु, इहा बि नरमीअ में शुमार थिए थी। यानी असां ॾिसूं त असां का ॻाल्हि अगरि नरमी सां कंदा आहियूं न, सख़्ती इख़्तियार न कंदा आहियूं त असां में छा थींदो आहे, असांजी शख़्सियत में हिकिड़ो निखार पैदा थींदो आहे। कुझु माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जे साम्हूं का गुफ़्तगू कंदा आहियूं न, पोइ उहे चवंदा यार मूंखे का सख़्तु ॻाल्हि बर्दाश्त न थींदी आहे। साईं, सख़्तु ॻाल्हि त को बर्दाश्त अगरि करे बि नथो सघे, अगरि को सख़्तु ॻाल्हि बर्दाश्त करे थो त कमाल इहो आहे। सख़्तु ॻाल्हि बर्दाश्त न करणु कमाल न आहे, कमाल इहो आहे त अगरि उहो सख़्तु ॻाल्हि बर्दाश्त करे थो त उहो इंसान में कमाल आहे। चवंदा आहिनि त अगरि तव्हां कंहिंजी दिलि में अगरि पंहिंजी जॻह ठाहिणु चाहियो था न, त उन सां नरमीअ सां पेश अचो। हदीस तय्यबा बि असांखे ॿुधाए थी आहे। इस्लाम एतिरो त बहितरीनु अमल आहे साईं कि मुस्लमान सां चङाई करण ते बि इस्लाम उन ते सवाब थो अता फ़रमाए। हदीस शरीफ़ में आहे, अच्छा असां कंहिंखे ॾिसी करे मुस्कुरायूं था के मुस्लमान खे, त इहो बि नरमीअ में थो शुमार अचे। हदीस शरीफ़ में आहे त को शख़्स अगरि पंहिंजे मुस्लमान भाउ खे ॾिसी करे मुस्कुराए थो त अल्लाह तबारक व तआला उनखे सदक़े जो सवाब थो अता फ़रमाए। यानी जेको शख़्स नरमी इख़्तियार कंदो ऐं असांखे जेको पंहिंजो रोल मॉडल करणु घुरिजे अॼु मुस्लमाननि खे, उहो पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे असां ॾिसूं त पाण केॾा नरम हुया, ऐं उनजो आशिक़ चवण वारो शख़्स सख़्तु मिज़ाज हुजे त इहो बहितर नथो थिए। यानी हुज़ूर जो उम्मती हुजे ऐं नरम लहजे वारो हुजे। पाण फ़रमायूं त पंहिंजे मुस्लमान भाउ खे ॾिसे थो, मुस्कुराए थो, अल्लाह तबारक व तआला उनखे सदक़े जो अजुर थो अता फ़रमाए छॾे। हदीस शरीफ़ में मौजूदु आहे। हाणे ईअं ॾिसूं त असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में अगरि किथे कंहिं असांजे जेको मातहत आहिनि, यानी जीअं हिकिड़ो शॉप कीपर आहे, उनजे मातहत मुलाज़िम कमु कनि था, उन खां का ग़लती बि थी वञे त असां छा कंदा आहियूं, असांखां अॼु वॾो आहे ई कोन, उनखे साईं सिंधी में चवंदा आहियूं न त जेको आहे सख़्तु मिज़ाजी सां ॻाल्हाइणु,
त असां हुन सां सख़्तु मिज़ाजी सां ॻाल्हाईंदा आहियूं। पर उते अगरि उहो सेठ, उहो जेको शॉप जो ओनर आहे, उहो पंहिंजे मुलाज़िम सां नरमी इख़्तियार कंदो त अलाह तबारक व ताला क़यामत जी उनखे वधीक अजुर अता फ़रमाईंदो। यानी पंहिंजी शख़्सियत में अगरि निखार आणिणो आहे त पोइ इंसानु पंहिंजी शख़्सियत में नरमी इख़्तियार करे। इस्लाम इहो थो चवे। माशाअल्लाह, नरमी जी तमामु ज़बरदस्त अंदाज़ में तव्हां वज़ाहत कई। सो अलामा साहब, नरमी जेका आहे, हाणे सवाल इहो आहे त कुझु माण्हू पंहिंजी तबियत खे तब्दील नथा कनि पिया, उन जो कारण तव्हांजी नज़र में छा आहे? मिसाल जे तौर ते कुझु माण्हू, को आलिम आहे, को पीर आहे, को सेठ आहे, को रईस आहे, को वॾेरो आहे, को सरदार आहे, यानी कंहिं बि फॉरम ते कंहिं बि डिपार्टमेंट जो बॉस आहे, उन जी तबियत में सख़्ती जा कुझु कारण आहिनि। हिकु इहो त हू महसूस थो करे पियो, तव्हां हिन में ॿुधाइजो त वधीक ख़तरनाक कहिड़ी शइ आहे। कुझु माण्हू जंहिंखे, कुझु माण्हू जे न छा चइजे, चमचागिरी करण वारा, बिल्कुलु, त उनखे तारीफ़ ईअं कराईंदा, साईं असांजो सरदार, असांजो पीर, असांजो आलिम, असांजो रईस वॾो तेज़ आहे, बाबा संभाले ॻाल्हायो, बर्दाश्त न कंदव। हिकु इहा ख़ुशामद पसंदि माण्हुनि जी इहा आदत आहे। उहो वेतर अमरा, हुन में जेकॾहिं थोरी घणी नरमी जी गुंजाइश हुई बि, कॾहिं वरी ईअं थींदो आहे त कुझु माण्हू पंहिंजे ज़ोम में ईअं सोचींदा आहिनि, यार नरमी कमु त सभु खाई वेंदा, मूंखे थोरो दबदबो त हुजे, रोब त हुजे। कुझु वरी ईअं हूंदो आहे जो जेकॾहिं ॿाहिरि कॾहिं केतिरी बि अदाकारी कई, घर में पहुचण सां ई दमादम थी वेंदी आहे। त इन में आख़िर मसइलो अटकियल किथे आहे? तरबियत जो फ़ुक़दान आहे, इल्मु न आहे, ख़ुशामद पसंदनि माण्हुनि ख़राबु कयो आहे, या तबियत में तकबुर जे करे आहे, या सख़्ती छो हूंदी आहे? साईं, इन जो बेसिक सबबु इहो आहे त इल्मु न हुजणु। यानी अगरि इंसान खे इल्मु हूंदो त हुनखे इहो शऊर बि ईंदो त किथे मूंखे सख़्तु जेको आहे सो मिज़ाज इख़्तियार करिणो आहे, किथे मूंखे नरम मिज़ाज इख़्तियार करिणो आहे। यानी अगरि पंहिंजे ताईं ॻाल्हि अचे थी त इंसान खे जेतिरो घुरिजे उहो नरम रहे, पंहिंजी ॻाल्हि आहे। जीअं अगरि को दीन इस्लाम जो मामिलो अची थो वञे त उते उनखे सख़्ती करणु घुरिजे। जीअं पाण करीमन फरमायो त अगरि तव्हांजो ॿारु 7 सालनि जो थी थो वञे त उनखे निमाज़ जो हुकुम ॾियो। वरी फरमायूं त जे अगरि 10 सालनि जो थी वञे त उनखे मारे करे बि निमाज़ पढ़ायो। माण्हुनि सां मुराद इहो न आहे त असांजा अॼुकल्ह पेरेंट्स जेके माउ पीउ आहिनि, साईं ॾंडो खयो ऐं ॿार ते शुरू थी आहे, निमाज़ नथो पढ़े। माण्हू मतिलबु इहो त थोरो सख़्तु लहजो इख़्तियार करे। इते अगरि हू सख़्ती इख़्तियार कंदो त ॿारु दीन जी राह ते ईंदो, निमाज़ पढ़ंदो, इस्लाम ते अमल कंदो। जे अगरि इते ई हुन नरमी इख़्तियार कई त हाणे त कमु न ठहंदो। सही, ॿार चवंदा भाउ ठीकु आहे, मुंहिंजो वालिद साहिबु मूंते जॾहिं सख़्ती नथो करे निमाज़ पढ़ण ते, मूंखे छा ज़रूरत आहे निमाज़ पढ़ण जी? त किथे न किथे इस्लामी फ़ाइदो जिते हूंदो सख़्ती इख़्तियार करण जो, त उते उहो शख़्स भले सख़्ती इख़्तियार करे। जिथे अगरि पंहिंजी ज़ात ते ॻाल्हि ईंदी त उते हुनखे नरमी इख़्तियार करण जो हुकुम आहे। यानी इस्लाम न सफ़ा, जीअं आदम अलैहिस्सलाम पंहिंजे पुटु हज़रत शीस अलैहिस्सलाम खे वसियत फ़रमायूं, 9 वसियतुनि में हिकिड़ी वसियत इहा बि हुई त पुटु एतिरो सख़्तु न थी वञिजां जो माण्हू बेज़ार थी भॼी वञनि, ऐं एॾो नरम बि न थी जो माण्हू खाई वञनि। सो विच थराइप, यानी इंसान खे इस्लाम जेके तरबियत ॾिए थो, विच थराइप जी ॾिए थो, सफ़ा। छो त कंहिं मुफ़क्किर जो कौल आहे त घणी आज़ादी गुमराह कंदी आहे, घणी सख़्ती बाग़ी बणाईंदी आहे। सो इंसान खे न घणी सख़्ती करणु घुरिजे पंहिंजे मातहतनि सां, न घणी नरमी इख़्तियार करणु घुरिजे जो हूंद उनजी औलाद या जे फर्म ते आहे, जेको कुझु बि करे थो उन में रहिजी वञे बसि। जी नाज़रीन, असांजो सवाल जवाब जो सिलसिलो जारी आहे। मौज़ू तमामु ज़बरदस्त आहे, मगर हिते वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। असां इजो था वापसि वरूं, मां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनीअ जी वाट। बेशक रोशनी जी वाट आहे, अवां ॿुधंदा वञो, इंशाअल्लाह तबारक व तआला खोड़ सारियूं बरकतूं, रहमतूं, हिदायतूं ऐं रहनुमाई ऐं तरबियत जूं ॻाल्हियूं तव्हांखे मिलंदियूं इंशाअल्लाह तबारक व तआला। अल्लामा साहब, क़ुरान पाक नरमी जे बाबति छा थो इरशाद फ़रमाए? बिल्कुलु, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद सूरह आल इमरान पारा नंबर 4 में आयत 159 में इरशाद फरमायो आहे त फ़बिमा रहमतिन मिनल्लाहि लिंत लहुम वलौ कुन्त फ़ज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लनफ़द्दू मिन हौलिक फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्र फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए त ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जी रहमत जे सबबि अवां हिननि जे लाइ नरम दिलि थी वियो।
वाह, अल्लाह जी रहमत जे सबबु अवां हिननि जे लाइ नरम थी वियो। अगरि ख़ुदा न ख़ास्ता अवां सख़्तु दिलि हुजो हा त हे अवां जे इर्द गिर्द बि न अचनि हा। अगरि हुज़ूर साईं जंहिंजी ज़ात ते सख़्तु दिलि हुजे हा त हे जेके ग़ुलाम आहिनि, सहाबी आहिनि, इहे अवां जे इर्द गिर्द बि न अचनि हा। अॻिते फ़रमायो त अवां हिननि खां दरगुज़र कयो ऐं हिननि जे लाइ इस्तिग़फ़ार कयो। वरी फ़रमायो त अवां पंहिंजे कमनि में हिननि खे मशवरे जे करे शरीक कयो, यानी हिननि खां मशवरो बि वठो। जॾहिं अवां जो पुख़्ता इरादो थी वञो त अल्लाह तबारक व ताला ते भरोसो कयो, यानी इहे कमु करण खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन ते भरोसो कयो, तवक्कुल जंहिंखे चऊं, तवक्कुल करियो, तवक्कुल कयो। वरी अॻिते फ़रमायो त बेशक अल्लाह तबारक व ताला तवक्कुल करण वारनि सां मोहबत फ़रमाईंदो आहे। सुभान अल्लाह। यानी इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो वस्फ़ ॿुधाए छॾियो जंहिंजी बुनियाद ते हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी दुनिया में तौहीद जो परचम लहरायो आहे। सुभान यानी नरम मिज़ाजी सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ते सहाबा कराम सां जॾहिं गुफ़्तगू कंदी हुई त एतिरी नरम ज़ात हूंदी हुई त अॻिलो माण्हू ईअं चवंदो हो त पाण क़रीबनि खां वधीक को नरम ई कोन्हे। हाय हाय। पोइ इन सां फ़ाइदो छा थींदो आहे साईं? जेको नरम तबियत जो माण्हू हूंदो आहे त अॻिलो इंसानु हुन जे क़रीब थी वेंदो आहे, वेझो थी वेंदो आहे। जे अगरि सख़्तु तबियत हूंदो आहे त साईं माण्हू दूरी इख़्तियार कंदो आहे। असां पंहिंजी आम ज़िंदगी में बि ॾिसूं न त घरनि में असांजा कुझु अहिड़ा माइट बि हूंदा आहिनि जेके सख़्तु मिज़ाज हूंदा आहिनि। पोइ ॿार छा चवंदा, भाउ हिन सां हथु मिलाए सलाम करे हर को हलियो वेंदो आहे। जे अगरि हूंदो नरम मिज़ाज त सभु हुन वटि अची वेही रहंदा। त ईअं ई पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीद जो जॾहिं परचम लहरायो त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नरमी इख़्तियार करे तौहीद जो परचम लहरायो त अॼु दुनिया ते उहो परचम लहरायो वञे थो। हाणे ॾिसो, अगरि वॾे खां वॾो ज़ालिम बि हुजे न, उन जे साम्हूं अगरि अवां नरमी इख़्तियार कंदव त ज़रूरु हुन जी दिलि में अवां जी नरमीअ जे करे अवां जी ताज़ीम वॾी थी वेंदी। अच्छा, नरमी इख़्तियार करण जो हुकुम अल्लाह रब्बुल आलमीन अंबियान खे ॾिनो आहे। ईअं सूरत ताहा में ॾिसूं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम खे रब हुकुम ॾिनो फ़िरौन ॾे तव्हां वञो, पर हुननि सां नरमीअ सां गुफ़्तगू, फ़िरौन सां नरमीअ सां गुफ़्तगू। हाणे तव्हां पाण ॾिठो त फ़िरौन खां वधीक को ज़ालिम बादशाह हुयो ई न सरज़मीन ते, पर अल्लाह रब्बुल आलमीन छा थो पंहिंजे नबियनि खे हुकुम ॾे त अवां हुन वटि वञो, पर हुन सां जॾहिं गुफ़्तगू कयो त नरम लहजे में गुफ़्तगू कयो, मतां हो तव्हांजी नरमी ॾिसी करे मुस्लमान थी वञे, इस्लाम आणे छॾे। त सभ खां बहितरीन के शख़्स जी अगरि दिलि में तव्हां जॻह ठाहिणु चाहियो था त उहा इहो आहे त नरम मिज़ाज सां गुफ़्तगू कयो। अच्छा, हाणे अलमा साहब सुवाल इहा आहे त जेकॾहिं तरबियत जो हुकुम घर जे वॾे ते आहे, क़ौम जे सरदार ते आहे, आलिम दीन ते आहे त शागिर्दनि जी तरबियत करे, हाणे इहे जेकॾहिं तबियत में सख़्तु हूंदा त छा थींदो ऐं नरम हूंदा त छा थींदो? मां तव्हांखे अर्ज़ु कयो न साईं, अगरि को शख़्स जेको वॾो आहे घर जो, जंहिंजी तरबियत जेकी ज़िमेदारी आहे, ज़िमेदारी आहे तरबियत जी, उस्ताद आहे, आलिम आहे ऐं पीर आहे, ईअं उन्हनि ते छा आहे पंहिंजे जेके माहतात आहिनि उन्हनि जी तरबियत आयत मुबारक मां बि त इहो साबित थियो न बिल्कुलु। त महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात अक़दस खे रब काइनात फरमाए जो महबूब जेकॾहिं तव्हांजी तबियत में नरमी न हुजे हा, सख़्ती हुजे, तव्हांजे वेझो बि न अचनि हा। त हाणे कंहिं फर्म जो वॾो हुजे, लीडर हुजे, सरदार हुजे, पीर हुजे, आलिम हुजे या घर जो सरबराह हुजे, त उनखे छा कहिड़ी तरबियत रखणु घुरिजे जो तरबियत करण में आसानी थिए? साईं, उनखे नरमी इख़्तियार करणु घुरिजे। अवल इहो, अगरि असां कंहिंजी तरबियत करणु चाहियूं था त असांखे पंहिंजो जेको मिज़ाज आहे उहो नरम करणु घुरिजे। ॾिसो न, तव्हां कंहिंखे हुकुम ॾींदव सख़्ती सां त हू पंहिंजी दिलि सां कमु न कंदो आहे, चवंदो यार अॻिलो माण्हू सख़्तु आहे, करणु ज़रूरी आहे। पोइ ॿिए दफ़े उहो कमु न कंदो। ॿिए दफ़े अगरि हुनखे पाण में अगरि दिलि चवंदी उहो कमु करण सां त उहो न कंदो, तव्हांजी सख़्तीअ खां डुजे थो। ईअं अगरि अवां नरमीअ सां हुनखे सम्झाए करे इहो कमु करण जो हुकुम ॾिनो त हू पंहिंजी दिलि सां कंदो ऐं उनजी दिलि में अवांजी इज़त ऐं ताज़ीम बरक़रार रहंदी। वाह साईं वाह। असां अगरि वॾा थी था वञूं, अगरि घर में असांखे जेको आहे सो को उहिदो मिली वियो, यानी पीउ आहे को शख़्स, उहो घर में दाख़िलु थियो। हाणे असांजे घरनि में अगरि असांजा पीर दाख़िलु थींदा आहिनि त असां ॿार छा कंदा आहिनि, कुंडूं ॻोल्हींदा आहिनि, लिकंदा आहिनि, को कंहिं कमरे में वेंदो आहे, को कंहिं कमरे में वेंदो आहे। छा त वालिद मिज़ाज हुनजो सख़्तु हूंदो आहे। जे अगरि उहो नरम मिज़ाजी सां पंहिंजे ॿारनि जी तरबियत कंदो त ॿार हुनजे क़रीब ईंदा ऐं उहो उन पाण करीमनि जी तालीमात जे मुताबिक़ अगरि हुननि जी तरबियत कंदो त उहो अञा वधीक ईंदा ऐं उन ॻाल्हियुनि खे एक्सेप्ट कंदा।
यानी कि जेकॾहिं कंहिं बि इदारे में या क़ौम जी या मुरीदनि जी या शागिर्दनि जी इस्लाह करणी आहे, तरबियत करणी आहे, त तबियत में नरमी जो हुजणु ज़रूरी आहे। जे न त इहे तव्हांजा मातहत तव्हांजे वेझो ई न ईंदा त तरबियत छा हासिल कंदा? मतिलबु फने खानी सां तरबियत न थींदी, उहा थींदी नरम मिज़ाजी सां। बिल्कुलु। अच्छा, नबी करीम अलैहिस्सलाम जंहिंजो रवैयो पंहिंजी औलाद ऐं सहाबा किराम सां छा हूंदो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते अथर खे असां ॾिसूं त पाण करीम ॿाहिरि सहाबा कराम सां नरमी सां मामलात कंदा हुया। हिकिड़ो जंग में क़ैदी थी आयो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, हज़रत सुमामा इस्लाम न आणियो ई, पाण करीम वटि क़ैदी थी आयो त पाण फरमायूं त हिन खे मस्जिद नबवी जे सुतून सां ॿधी छॾियो, थंबे सां सुतून सां थंबे सां ॿधी छॾियो। हाणे पाण करीम घर खां ईंदा निमाज़ अदा करणु त हुन खां पुछंदा सुमामा तुंहिंजो छा हाल आहे, तूं बहितरु आहीं? उहो चवंदो ठीकु आहे, मुंहिंजो हाल त बहितरु आहे, जे अगरि अव्हां मूंखे छॾींदव त मां अव्हांखे खोड़ सारो माल ॾींदुसि, यानी खोड़ सारो नफ़ो ॾींदुसि। हुज़ूर मुस्कुराए हली वेंदा निमाज़ पढ़णु। वरी ॿिए ॾींहुं आया, इहो ई सुवालु हुज़ूर कंदा हुआ, उहो जवाबु बि इहो ई ॾींदो हुयो। टे ॾींहुं हुज़ूर साईं जन इन्हनि सां उहो ई सुवालु कयो तुंहिंजो छा हाल आहे, उन उहो ई जवाबु ॾिनो अगरि तव्हां मूंखे छॾींदव त मां तव्हांखे वधीक माल ॾींदुसि। पोइ हिकु ॾींहुं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे फरमायो त हिनखे छॾे ॾियो, जेको ॿधल हुयो इनखे छॾे ॾियो। पोइ साहिबनि हुनखे छॾे ॾिनो त हज़रत सुमामा आज़ादु थी करे वापसि न वियो, बल्कि मस्जिद नबवी सां गॾोगॾु हिकिड़ी खजूर जो दरख़्त हुयो, उते वञी गुसुल करे थो, गुसुल करे मस्जिद नबवी में अचे थो ऐं पाण करीमनि ते कलमो पढ़ी मुस्लमान थो थी वञे। सुभान अल्लाह। ॾिसो, असां वटि अगरि कोई इख़्तियार मिली वेंदो आहे न, मिसाल जे तौर ते अगरि असां पंहिंजे इलाइक़े जा वॾा थी विया आहियूं त असां पंहिंजे पाण खे वॾी ताक़त वारो सम्झंदा आहियूं। असां हेठि लेवल ते जेके माण्हू आहिनि उहे असांजे खाते में ई न ईंदा आहिनि, पर हे सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहिनि त ज़मीन आसमान जी मालिकी अल्लाह रब्बुल आलमीन हुननि खे ॾेई छॾी आहे। पोइ बि क़ैदियुनि सां उहो सलूक आहे, उहो नरमी वारो सलूक आहे जो क़ैदी ॾिसी करे काॾे वञनि नथा। जो इहे विढ़ण आया हुआ, जान जा दुश्मन हुआ, इस्लाम जा दुश्मन, अल्लाह तबारक व तआला जे रसूल जा दुश्मन हुआ, तॾहिं त विढ़ण आया। उन्हनि दुश्मननि सां अहिड़ो रवैयो इख़्तियार कयूं जो उहे मजबूर थिया इस्लाम आणण ते। पोइ इहा ई ॻाल्हि आहे, शख़्सियत असांजी शख़्सियत में नरम मिज़ाजी हूंदी त सॼी दुनिया असांजी जेको आहे सो वेझो ईंदी, क़रीब ईंदी, असांजी इज़त कंदी। अच्छा, इबादत में बि नरमीअ जो हुकुम आहे? बिल्कुलु, इबादत में नरमीअ जो हुकुम आहे। जिते इस्लाम असांखे इबादत अदा करण जो हुकुम ॾिए थो, मिसाल जे तौर ते मां तव्हांखे हिकिड़े मुसाफ़िर जी असां मिसाल ॾियूं था। आम हालातुनि में असांखे फजर जी 2 रकातूं पढ़णियूं आहिनि, ज़ुहर जी 4 रकातूं आहिनि, असर जी 4 रकातूं आहिनि, इशा जी 4 रकातूं आहिनि। पर इस्लाम थो चवे अगरि अव्हां मुसाफ़िर आहियो, पंहिंजे घर खां ॻोठ खां शहर खां 92 किलोमीटर परते अगरि निकिरी चुका हो त हाणे अव्हां मुसाफ़िर थी विया आहियो। अगरि विच में ज़ुहर जो वक़्तु अची थो वञे त अव्हांखे 4 जे बजाए 2 रकातूं नमाज़ पढ़णियूं आहिनि। ईअं ई असर जो वक़्तु अची वियो आहे त 4 जे बजाए 2 रकातूं, ईअं ई इशा जो वक़्तु अची वियो आहे त 4 जे बजाए 2 रकातूं। हाणे ॾिसो, रमज़ान जो महीनो जेको आहे उहो साल में हिकु दफ़ो ईंदो आहे। हाणे इन साल में हिकु दफ़ो इहो महीनो आयो कि 10 रोज़ा रखिया, कि 15 रोज़ा रखिया, पोइ उन खां पोइ बीमार थी वियो, सख़्तु बीमार थी वियो, जंहिं हालत में उहो रोज़ो नथो रखी सघे। पोइ इस्लाम ईअं नथो चए त तोखे ज़बरदस्ती रोज़ो रखिणो आहे, तूं बीमार आहे पोइ बि रोज़ो रखिणो आहे। फरमाया न, अगरि अव्हां बीमार थी विया आहियो, क़ुरान में आहे न, फमन शहीद मिनकुम शहर फलयसुम वमन कान मरीज़न औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र। अगरि अव्हां मरीज़ थी विया आहियो या अव्हां सफ़र में आहियो त हाणे अव्हांखे इहो इख़्तियार आहे, रोज़ो रखो, पोइ बि बहितरु आहे। जे अगरि रोज़ो नथा रखो त बाद में इन्हनि जी गिनती पूरी करे छॾियो। यानी रमज़ान जो महीनो महिमान थी करे साल में अचे हिकु दफ़ो थो, पर इन में बि अगरि का शरई मजबूरी थी वञे, को इंसानु मुसाफ़िर थो थी वञे, बीमार शदीद थो थी वञे, त इस्लाम हिते असांखे नरमी अता कई वई आहे त ज़रूरु न आहे तव्हां उन ई रमज़ान में पूरा कयो अगरि घणा बीमार आहियो, बल्कि रमज़ान खां बाद में इन जी क़ज़ा जे थ्रू अव्हां इन जी गिनती पूरी करे था छॾियो। ईअं निमाज़ में ॾिसूं, मुसाफ़िर खे इहा राह मिली थी वञे, निमाज़ में बि नरमी मिली थी वञे। यानी इस्लाम अहिड़ो दीन आहे कि हिते ज़बरदस्ती नथो करे, बल्कि जेके अहकाम फ़र्ज़ु आहिनि पर किन वजूहात जी बिना सां उन में बि नरमी इस्लाम असांखे अदा थो करे। माशाअल्लाह, इस्लाम में यानी इबादतुनि में बि अल्लाह तबारक व तआला जेके फ़राइज़ आहिनि उनमें बि नरमी ॾिनी आहे। त पोइ इंसान खे हाणे आम तौर ते भला ईअं खणी चइजे त असां जॾहिं ॿिए जा मामलात अचनि था त उन में असां जज था थी वञूं।
बिल्कुलु यानी इंसाफ़ जी ॻाल्हि कयो, हक़ कयो। जॾहिं पंहिंजो मामिलो अचे थो पियो उन में असां वकील था बणिजी वञूं त न यार रिआयत ॾियो, भलाई कयो। त इस्लाम छा थो चए पियो त ॿियनि सां वर्ताव छा हुजे ऐं पंहिंजे मामले में वर्ताव छा हुजे, पंहिंजे नफ़्स सां। ॾिसो असां वाक़ई तव्हां वारी ॻाल्हि त पाण ते अगरि का अची थी वञे ॻाल्हि त असां हुनजा वकील था थी वञूं, ॿिए खे ॾिसी करे असां जज था थी वञूं। हाणे असां इन बरक्स कंदा आहियूं, हालांकि करणु ईअं घुरिजे त पंहिंजे मामले में असां जज थियूं, पंहिंजे नफ़्स जो जॾहिं मामिलो अचे त असां जज थियूं। ॿिए जे मामले में ॾिसूं त दीन असांखे अगरि हिते इख़्तियार ॾिए थो नरमीअ जो त असां नरमी हासिलु कयूं। मिसाल जे तौर ते असां वटि छा हूंदो आहे, को वर्कर असांजो आहे त उहो को रोज़ो थो रखी छॾे या वरी उहो निमाज़ नथो पढ़े, असां पढ़ूं था त उहा ॿी ॻाल्हि आहे, उहो निमाज़ नथो पढ़े त असां हुनखे सख़्ती नथा कयूं। ईअं ई जे अगरि असांखे को मौक़ो मिली थो वञे निमाज़ छॾण जो, असां चऊं त यार बाद में पढ़ी वेंदासीं, पोइ पढ़ी वेंदासीं। हालांकि अगरि असांखे इबादत कयूं था त इन में असांखे पाण खे जज थियणु घुरिजे त यार हिन वक़्तु मां वक़्त ते इहा इबादत नथो कयां त मूंखे केॾो अलाह रब्बुल आलमीन जी तरफ़ खां ॾोह मिलंदो। पर जे अगरि इहो ई मामलात असां ॿियनि में ॾिसूं, उन सां का शरई मजबूरी हुजे, उन सां का मजबूरी हुजे, अगरि असां उन में नरमी इख़्तियार कयूं था त अलाह रब्बुल आलमीन जे नज़दीक असांखे वॾो अजुर मिलंदो। यानी कि असां पंहिंजे नफ़्स जे लाइ जज हुजणु घुरिजऊं, त माना पंहिंजे नफ़्स ते इंसाफ़ हुजे, नफ़्स खे कॾहिं बि गाफ़िल न थियूं, छो त नफ़्स जेको आहे उहो इंसान खे गुमराह कंदो आहे। जॾहिं त ॿिए जो मामिलो अचे त असांखे हुस्न ज़न रखणु घुरिजे, सुठो गुमान रखणु घुरिजे, उन जी ॻाल्हियुनि जो वकील थियणु घुरिजे, उन जी माना भर वठणु घुरिजे ताकी उन ते का सख़्ती थी आहे त उहा नरमी में अचे। अच्छा, हाणे कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो असां सुवारी ते वञूं था, कार आहे, मोटर साइकिल आहे, का बि गाॾी आहे, पोयां को साइड में असांखे निकिरणु थो चाहे त असांखे उनखे रस्तो ॾियणु घुरिजे, नरमी इख़्तियार करणु घुरिजे, या न अॻु में मुंहिंजो हक़ आहे मूंखे वञणु घुरिजे। रस्ते ते गाॾी हलाइण जे दौरान जेके मंज़र हूंदा आहिनि, नऊज़ बिल्लाह गार गंद बि थी वेंदी आहे। बिल्कुलु इन मामले में छा करणु घुरिजे, रस्तो ॾियणु घुरिजे या बसि राइट सिधो हलणु घुरिजे? ॾिसो दीन इस्लाम असांखे हर हिकु हुकुम जेको आहे अहकाम सेखारे थो। हाणे दीन इस्लाम असांखे रस्ते जा बि हुकुम ॾिना आहिनि। अगरि असां वञूं था पहिरियों कंहिंजे रस्ते में त असां ॾिठो आहे हिते को पथर वग़ैरह या को नुक़सानदेह शइ पई आहे त असां उनखे खणी करे साइड ते था रखूं त इहो बि असांखे सदके जो सवाबु मिली थो वञे। जे अगरि असां कार या मोटर साइकिल या कुझु बि हलायूं था रोड ते, पोइ वारे शख़्स खे जल्दी आहे, अॻिते जॻह हुजण जे बावजूद बि, साइड में जॻह हुजण जे बावजूद बि हे अगरि उनखे जॻह नथो ॾिए त यकीनन इहो सख़्ती थो इख़्तियार करे। जे अगरि हुन जे लाइ आसानी पैदा थो करे त अलाह रब्बुल आलमीन उनखे अजुर अता फरमाईंदो। यानी तव्हां ॾिसो न, रोड सां असां वञूं था, काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंसां का मजबूरी हूंदी, कंहिंखे घर जल्दी वञिणो आहे या घर में को मामला थिया हूंदा, असांखे यानी जेतिरी आसानी थी सघे असां मुआशिरे में बि उहा आसानी ॾियूं। जॾहिं असां मुआशिरे में आसानी ॾींदासीं, मिसाल जे तौर ते अगरि असांखे रोड वारे खे राह ॾिनी, रस्तो ॾिनो, त हुनजी दिलि मां हिकिड़ी दुआ निकिरंदी, ऐं मोमिन जे दिलि मां जॾहिं दुआ निकिरंदी त अलाह रब्बुल आलमीन ॿिए मोमिन जे हक़ में क़बूल फरमाईंदो आहे। त इहो ई आहे त असां पाण में जेतिरी आसानी पैदा करणु सघूं, कंहिं माण्हू खे ॾियणु चाहियूं, त उहा आसानी असां ॾियूं। माशाअल्लाह। नाज़रीन, असांजी गुफ़्तगू नरमी जे मौज़ू ते थी रही आहे। अवां तमामु ज़बरदस्त गुफ़्तगू अल्लामा साहब करे रहिया आहिनि, ॿुधी रहिया आहियो तव्हां। पर हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े कमर्शियल ब्रेक जो। केॾा न वञो, ॾिसंदा रहो सिंध टीवी, प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। असां इजो था वापसि वरूं। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी, प्रोग्राम आहे रोशनीअ जी वाट। अल्हम्दुलिल्लाह, अॼु असां जंहिं टॉपिक खे खयो आहे, इन टॉपिक ते गुफ़्तगू जारी आहे। अल्लामा साहब असांखे बहितरीन अंदाज़ में जवाबु ॾेई रहिया आहिनि। अवां बि ॿुधी रहिया आहियो। यकीनन सुबुह सुबुह जे पहर में भली गुफ़्तगू ॾाढो मज़ो पई ॾे, ऐं इंशाअल्लाह तबारक व तआला जेकॾहिं असांजी तबियत में बि नरमी अचे वई त खोड़ सारो फ़ाइदो थींदो। अल्लामा साहब, माउ पीउ सां ऐं नंढड़े ॿारनि सां नरमी इख़्तियार करण जो छा हुकुम आहे? ॾिसो, क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फ़रमाए, वबिल वालिदैनि इहसाना, पंहिंजे वालिदैन सां गॾु सुठो वर्ताव कयो। यानी एतिरो क़दुरु हदीस शरीफ़ में फ़रमायो वियो आहे त अगरि वालिदैन मुशरिक बि आहिनि त उन्हनि सां बि अव्हां खे वर्ताव सुठो रखिणो आहे। यानी इन में केॾी वॾी ॻाल्हि पाण करीमन फ़रमाई त जे अगरि अञा मुस्लमान न थिया आहिनि, मुशरिक आहिनि, पोइ बि औलाद खे इहो हक़ु न आहे त पंहिंजे वालिदैन सां सख़्तु लहजे में गुफ़्तगू कनि। इन त असां ॾिसूं त अॼु पढ़ियल लिखियल माण्हू
पढ़ियल लिखियल माण्हू बि वालदेन सां जेको आहे सो ते सख़्तु लहजे में गुफ़्तगू कंदा आहिनि। इन में हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि इहा आहे त अगरि असां औलाद खे को माण्हू इल्मु पढ़ाईंदो आहे ऐं इल्मु सिर्फ़ु दुनियावी पढ़ाईंदो आहे त वालदेन ख़ौफ़ज़दा थींदा आहिनि पंहिंजे पुट मां औलाद मां त हे नाराज़ न थी वञे। ऐं अगरि असां पंहिंजी औलाद खे इल्म दीन पढ़ाईंदा आहियूं त ॿारु इन ॻाल्हि खां ड्रिॼंदो आहे, औलाद इन ॻाल्हि खां ड्रिॼंदी आहे त असांजा वालदेन असां खां नाराज़ थी वञे। त असांखे दीन इहो थो चवे, हुज़ूर साईं जन फरमायो त पीउ जी रिज़ा में रब जी रिज़ा आहे, यानी वालिद जी रिज़ा में रब जी रिज़ा आहे। त वालदेन सां असांखे भलाई जो हुकुम ॾिनो वियो आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॿारनि सां जेको बर्ताव कंदा हुआ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त नरमी हमेशह हुज़ूर साईं जन इख़्तियार कई, ॿारनि सां त वरी अञा नरमी इख़्तियार कई। पाण करीम हिकु दफ़ो रस्ते तां वञनि पिया त ॾिठनि त ॿार हुते खेॾनि था। पाण करीम ॿारनि खे जमा कयो ऐं उन जे रुख़सार ते यानी गिटे ते हल्को हल्को हथु रखियनि, नरमी सां जीअं कबो आहे थपकी ॾींदा आहिनि उअं थपकी ॾिननि। कंहिं ॿार खे पाण करीमन कुल्हे ते खयो, कंहिंखे वरी जेको आहे बोसो ॾिनो, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि चुमियो ॾिननि। इहो हुज़ूर साईं जन जो रवैयो हुयो। वरी हिकु हदीस आहे त उम्मे क़ैस रज़ियल्लाहु ताला अन्हा चवे थी त मां पंहिंजो नंढड़ो ॿारु जेको अञा ताईं खाइण पीअण हुन शुरू न कयो हो, मां पाण करीमन जी बारगाह में खणी आयुसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ बारगाह में जॾहिं खणी आयुमि हुज़ूर साईं उन्हनि खे हंज में खयो, हंज में जो कयो त ॿार ज़ाहिरी ॻाल्हि आहे पेशाब करे छॾियो। त हुज़ूर साईं जन पाणी घुरायो, पाणी घुराए करे उहा जॻह साफ़ु कयनि ऐं पोइ उन ॿार तां ओड़ी ई नरमी इख़्तियार कयनि। ऐं इन बरक्स असां ॾिसूं घर में असांजी पंहिंजी औलाद हूंदी आहे साईं, असां खणंदा आहियूं त अगरि को पेशाब करे छॾींदो आहे ज़रे घटि असां हुनखे फिटी करण जे हुन ते आलम में हूंदा आहियूं। त ईअं न कजे। हुज़ूर साईं जन जी हदीसुनि खे ॾिसी करे, पाण करीमन जी हयाती तय्यबा खे ॾिसी करे असांखे ॿारनि सां गॾु नरमी इख़्तियार करणु घुरिजे ऐं पंहिंजे वालदेन सां गॾु नरमी इख़्तियार करणु घुरिजे। माशाअल्लाह तबारक व तआला। अल्लामा साहब असांखे यूट्यूब चैनल आहे असांजो सिंध TV HD इस्लामिक ऐं फेसबुक ते असांजो जेको पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, उन्हनि तां बि असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि, सामाईन आहिनि, नाज़रीन आहिनि, उन्हनि जा जेके असां वटि सवालात ईंदा आहिनि उन मां हिकिड़ो सुवालु आहे। ग़ुलाम अब्बास दायो घोटकी खां सुवालु करे थो त मर्द खे रेशमी लिबास पाइण जो छा हुकुम आहे? ॾिसो, मर्द जे लाइ रेशमी लिबास पाइणु जाइज़ न आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त पाण फरमायो लानत आहे अहिड़े औरताणे मर्द ते ऐं लानत आहे मर्दाणी औरत ते ऐं लानत आहे अहिड़े शख़्स ते जेको ख़तरो हुजण जे बावजूद बि जंग में अकेलो सफ़र थो करे। यानी हे जेको रेशमी लिबास आहे इहो ख़ासि औरतुनि जे लाइ आहे। यानी अगरि औरतुनि जी मुशाबत मर्द इख़्तियार कंदो त उहो पाण करे मुंहिंजी लानत जो मुस्तहिक़ थी वेंदो। मिसाल जे तौर ते लानत आहे अहिड़े मर्द ते जेको औरताणी मुशाबत इख़्तियार करे। हाणे इहो रेशमी लिबास कंहिंजे लाइ आहे? औरतुनि जे लाइ। पोइ अगरि मर्द पाए थो त उनजे लाइ इहो हुकुम अची वेंदो। ॿियो फरमायो लानत आहे अहिड़े मतिलबु मर्द ते जेको औरताणी मुशाबत इख़्तियार थो करे। ईअं ई असां मेहंदियूं हणंदा आहियूं। काफ़ी मर्द असां ॾिठा आहिनि पंहिंजे ॻोठनि में शादीअ जी राति जा आम तौर ते बि पंहिंजा हथ मेहंदी सां भरे छॾींदा आहिनि। त इहो बि औरतुनि सां मुशाबत थी वई। मेहंदी मर्द खे जाइज़ न आहे? मेहंदी मर्द खे बिल्कुलु जाइज़ न आहे। इहा ज़ीनत में थो अचे, ज़ीनत मर्द खे बिल्कुलु बि जाइज़ न आहे। इहा औरत जी ज़ीनत। ईअं ई सोन मर्द ते हराम आहे त असांजा जेके आहिनि माण्हू मर्द हज़रात उहे सोन पाईंदा आहिनि। त अगरि यानी परवाह न आहे त अल्लाह जे हबीब लानत फरमाई आहे, बिल्कुलु उन लानत सां त ज़ाहिर आहे लानत जी माना अल्लाह जी रहमत खां महरूम थियणु। हाणे रब जी रहमत खां जेको महरूम थियो त उनखे भलाई छा मिलंदी? रुगो ॾेखाव जे लाइ जेकॾहिं मां मुंडी पाती, हार पातो, छा ॾींदा ज़माने वारा? कंहिंखे ॾिनो अथऊं जो मूंखे ॾींदा, जो मां पावां त साईं कंहिंजी वाह वाह सां मां को कुझु बि न आहे। अल्लाह तबारक व तआला उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मना थियल शयुनि खां रुकिजी वञणु घुरिजे। जी तव्हां फरमायो पिया। हिकिड़ो साहबी आयो पाण करीमन ॾे ज़ियारत करण जे लाइ त उनखे सोन जी मुंडी पातल हुई। पोइ पाण करीमन पंहिंजो चहिरो ॿी तरफ़ करे छॾियो। साहबी वरी उन तरफ़ आयो जिते हुज़ूर साईं जन जो चहिरो हुयो, वरी पाण करीमन ॿी तरफ़ चहिरो फेराए छॾियो। त बाद में हुज़ूर साईं जन फरमायो त उनखे इहा सोन जी मुंडी पातल हुई। पाण करीमन उहा मुंडी लाहे करे उछले छॾी। जॾहिं हुज़ूर साईं जन हितां हली विया, तशरीफ़ खणी विया, त साहबियुनि चयो सोन जी मुंडी पई अथई, खणो पंहिंजी घरवारी खे ॾिजां या खपाए करे ॿियो को सामान वठी आणिजांइ घर जे लाइ। त हुन चयो त मूंखे उहा शइ वराए खणणु पसंदि ई न आहे जेके हुज़ूर साईं जन पसंदि फरमायो। अल्लाहु अकबर। यानी पाण करीमन उहा मुंडी लाहे करे उछले छॾी
ऐं हुन आशिक़ खे हुन साहबीअ खे एतिरो बि पसंदि न आयो त जेका शइ हुज़ूर साईं उछले छॾी मां हुनखे वराए खणी करे पंहिंजी घर वारी खे ॾियां। हालांकि उहो खणी करे घर वारी खे ॾियां त इहो जाइज़ हुयो, को मसइलो न हुयो। पोइ असां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं, असांखे बि उन ॻाल्हियुनि खां रुकजणु घुरिजे जितां हुज़ूर साईं जिन मना फरमायो। सुभान अल्लाह। हुज़ूर साईं फरमायो न त औरत जी मुशाबत इख़्तियार करण वारे खे लानत जो मुस्तहिक़ ॾिनो, त असां अहिड़ा कम ई न कयूं जंहिंजे बारे में हुज़ूर साईं जिन हदीस में मना फरमायो। अच्छा भला ॻाल्हि खुली आहे त पोइ मर्द खे सोन त मनो आहे, छाजी इजाज़त आहे मुंडी वग़ैरह केतिरी पाए कहिड़ी पाए, मर्द खे छा हुकुम आहे? मर्द खे चांदी जी इजाज़त आहे ऐं उन चांदी जी बि वरी कुझु मिक़दार आहे, यानी एतिरो वज़न 4.5 माशा हिकु नग वारी चांदी जी मुंडी। जीअं मुंहिंजी इहा मुंडी आहे, इहा बिल्कुलु शरई तरीक़े जे मुताबिक़ आहे। इन जो वज़न हुजे 4.5 माशा ऐं नग बि हिकिड़ो हुजेसि, यानी 2-3 नग न हुजनि। नग जे वज़न खां अलावा रुगो चांदी जो वज़न 4.5 माशा हुजे, पोइ उन में बि नग हिकिड़ो हुजे। 4.5 माशनि खां अगरि वधीक हूंदी चांदी जी मुंडी, पोइ उन जे लाइ इहा बि हराम थी वञे। महबूबन फरमांदे कि मिसकाल पूरो न कयो। मिसकाल आहे 4.5 माशा खां घटि हुजे। इन 4.5 ग्राम त मासो जेको आहे, असां जेको मासो चवंदा आहियूं उहो लफ़्ज़ माशा आहे। उहो माशो जेको आहे उहो ग्राम उन खां थोरो नंढो आहे। जे 4.5 ग्राम हुजे त 4.5 माशा खां घटि ई हूंदो। पोइ नग हिकिड़ी हुजे, ॿ नग बि न हुजनि, ऐं हिकु नग वारियूं 2 मुंडियूं उहे बि नथा पाए। अच्छा, हिकु मुंडी 4.5 ग्राम चांदी वज़न हुजेसि, पोइ नग जो वज़न केॾो बि हुजे, हिकु नग बग़ैर नग वारो छलो उहो बि मना हदीस पाक में उहो बि मना कयो। माना छो त इहा औरत जी मुशाबत आहे, जंहिं करे मर्द खे बिल्कुलु मना आहे। माशाअल्लाह तबारक व तआला, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। नाज़रीन, असांजो ही प्रोग्राम नरमी जे फ़ज़ाइल ते जेको हो, अव्हांखे कीअं लॻो? अव्हां पंहिंजा कमेंट्स, पंहिंजा राया असांजो यूट्यूब जो चैनल आहे सिंध TV HD इस्लामिक, इन ते पंहिंजो रायो ॾियो। तव्हांखे अॼोको प्रोग्राम कीअं लॻो? थोरो ॾिसो, थोरो महिनत करियो। असां तव्हांजे कमेंट्स खे पंहिंजी एनर्जी सम्झंदा आहियूं, टॉनिक सम्झंदा आहियूं। तव्हां असांजे कमेंट्स ॾींदो, तव्हांखे असांजे महिमान जो गुफ़्तगू कीअं लॻी, असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो, तव्हां ॾिसो ऐं उनखे असांजे प्रोग्राम खे, चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक करियो। ऐं आसान में आसान तव्हांखे हिकिड़ो अमल ॿुधायां, रुगो शेयर जे बटण खे दॿाए करे हिकु ई ग्रुप ते तव्हां शेयर करे छॾी, उन मां कंहिं हिकिड़े बि ॾिठी, थोरे जो न ॾिठी, तव्हांखे नेकी फैलाइण जो अजर मिलंदो। पर जेकॾहिं कंहिं ॾिसी करे अमल कयो न कंहिं बि ॻाल्हि ते, मुआशिरे में जेका इस्लाह ईंदी, जेका तरबियत थींदी, उन जो अजर अल्लामा साहब खे मिलंदो, अल्लाह जी रहमत सां असांखे मिलंदो। सिंध TV जी जेकी बि सथ आहे, जंहिंजो बि तावन आहे, दामे दिरमे क़दमे सुखने क़लमे, जहिड़े बि तरीक़े सां अल्लाह पाक नियतुनि खां वाक़िफ़ आहे, उन्हनि खे बि अजर मिलंदो। ऐं तव्हां जेको असांजो प्रोग्राम शेयर करियो था, तव्हांखे शेयर करण जो बि अजर मिलंदो। इहो शेयर जो सिस्टम त हाणे आहे, मक़सदु छा आहे? मक़सदु आहे नेकी फैलाइणु। त तव्हां व तावनु अलल बिर्रि व तक़वा, अल्लाह जो हुकुम आहे त भलाई ऐं परहेज़गारी में मदद कयो। तव्हां असांजी छा था मदद करे सघो? असांजो फेसबुक ते पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, उनखे तव्हां फॉलो करियो, उनखे तव्हां शेयर करियो। यूट्यूब जो चैनल आहे, उते को प्रोग्राम असांजो इस्लामिक जेको आहे उनखे शेयर करियो। नेकी फैलाइण में तव्हांजो बि साथ हूंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी, पंहिंजे क़ीमती वक़्त मां वक़्तु कढी सुबुह जे पहर में तव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो, या यूट्यूब या फेसबुक ते असांजो प्रोग्राम तव्हां केॾी महिल बि ॾिठो, तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो वक़्तु कढियो। उन खां पोइ आउं थोराइतो आहियां अल्लामा सरफराज़ क़ासिमी साहिब जो, जंहिं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में शिरकत कई ऐं असांजे सवालनि जा जवाबात ॾिना। साईं अव्हां जी महिरबानी, अल्लाह पाक अव्हांखे अजर अज़ीम अता फ़रमाए। ऐं अॼोके प्रोग्राम में जंहिं सना ख़ान अमीर अली क़ासिमी साहिब असांखे नातूं ॿुधायूं ऐं आख़िर में नात पढ़ंदा, उन्हनि जो बि मां शुक्रियो अदा करियां थो। तव्हांजी महिरबानी तशरीफ़ वठी आया। इहा गुज़ारिश त जेकॾहिं अल्लाह पाक हयाती अता फ़रमाई त सुभाणे असां इन टाइम ते वरी अव्हां जी स्क्रीन ॾाढो हूंदासूं। पर तव्हांखे गुज़ारिश इहा आहे त महिरबानी कजो, सुभाणे बि टाइम कढो ऐं सुभाणे वरी नए टॉपिक सां, नए महिमान सां अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासूं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। तुझे करे दुनिया में चमकन था चंड सितारा, तुझे करे दुनिया में चमकन था चंड सितारा, खल्की खुदा खुदाई नूरी इहे नज़ारा, तुझे करे दुनिया में
साईं तुंहिंजो अचण न थिए हा ज़ाहिर बि कुझु न थिए हा तुंहिंजो अचण न थिए हा ज़ाहिर बि कुझु न थिए हा वहदत वजूद हो हिकिड़ो ई हिकु हुजे हा वहदत वजूद हो हिकिड़ो ई हिकु हुजे हा आदम मजा थी ज़ेहार सूरत तुंहिंजी सुहारा तुंहिंजे करे दुनिया में चमकनि था चंड सितारा तुंहिंजे करे दुनिया में हा मस्तन उठन सुञातो रब जो हबीब आहे मस्तन उठन सुञातो रब जो हबीब आहे उम्मत सजी जो आधर मिठड़ो मुजीब आहे उम्मत सजी जो आधर मिठड़ो मुजीब आहे दामन जबी झलिया ख़त्म थी वस खसारा तुंहिंजे करे दुनिया में चमकन था चंड सितारा साईं तुंहिंजे करे दुनिया में चमकन था चंड सितारा खल्की खुदा खुदाई नूरी इहे नज़ारा तुंहिंजे करे दुनिया में साईं तुंहिंजे अचण जूं धम्मा फर्शो फलक में आहिनि तुंहिंजे अचण जूं धम्मा साईं फर्शो फलक में आहिनि पखियुनि इहे पचारा साम्हूं सजण वेठा आहिनि हा पखियुनि इहे पचारा साम्हूं सजण वेठा आहिनि हा मिसकीन थी ईदा दर्शन थिया दोबारा तुंहिंजे करे दुनिया में चमकन था चंड सितारा साईं तुंहिंजे करे दुनिया में चमकन था चंड सितारा खल्की खुदा खुदाई नूरी इहे नज़ारा तुंहिंजे करे दुनिया में माशाअल्लाह। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।